अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों, वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो अवां भेरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों, अवां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों, अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो सोडल जा जेके माण्हू आहिनि उहे मुराद खे न पोइ पहुचाईंदा त पोइ मुराद हुननि जे तरफ़ यानी तोतनि वारनि जे तरफ़ लही पवंदो, यानी उन्हनि जो पीछो कंदो त पोइ हू अली खान वटि पहुची वेंदो। यानी हाणे जल्द खां जल्द मुराद अली खान खे आज़ादु कराए वठंदो तोतल वारनि खां। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे मुराद सोचींदो त इहे माण्हू केरु आहिनि ऐं कंहिंजे तरफ़ खां आया आहिनि, यानी इन्हनि खे कीअं ख़बर पई त अदो अली खान तोतल वारनि वटि आहे। यानी मुंहिंजी हाणे इन्हनि खे बि जांच करणी पवंदी। ऐं ॿिए पासे दोस्तों, तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं काकर वारा घणो परेशान हूंदा, हू हाली फ़िलहाल कुझु बि करे न सघंदा, छो जो पुलिस जे मथां ज़ोर वधाए छॾींदा ऐं पुलिस खे चवंदा त तोखे हाणे हर हाल में मुराद खे गिरफ़्तार करणो पवंदो। अगरि जेकॾहिं तूं मुराद खे गिरफ़्तार न कयो त मिठल कॾहिं बि आज़ादु न थींदो, जे करे हाणे तोखे हर हाल में मुराद खे गिरफ़्तार करणो पवंदो। ऐं रेज़न काकर खे चवंदो त जेसीं ताईं असां मिठल खे नथा आज़ादु कराए सघूं, जेसीं ताईं असांजा हथ ॿधल आहिनि, यानी असां कुझु बि मुराद लाइ नथा करे सघूं। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदो त शाह नवाज़ अली खान लाइ परेशान हूंदो त अली खान आख़िरकार काॾे वियो, उनजी लाश बि अञा ताईं ज़ाहिर न आहे थियो। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त शाह नवाज़ रेज़न खे घुराईंदो, रेज़न खे चवंदो त हाणे तोखे मुराद जी उतां ते जांच करणी पवंदी त उते मिठल आहे या न। मुंहिंजे अंदाज़ सां मिठल उते ई ॿधल हूंदो। अगरि जेकॾहिं तूं उतां ते जांच कंदे त पोइ मिठल थी सघे त उते हुजे, छो जो हींअर मुराद वारा उतां ते न हूंदा, उन्हनि मथां पुलिस जो छापो लॻंदो, उन करे हू उतां ते कॾहिं बि न हूंदा, यानी उन्हनि खे हाणे लिकण जी बि जाइ न मिलंदी पुलिस खां। तो असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।